हीअ धरती असां इंसाननि जो घर आहे। हिन नीरे गोले ते इंसाननि जी आबादी 7.5 अरब खां वधीक आहे। जेकॾहिं पाण मालूम करणु चाहींदासीं त हिन दुनिया में केतिरा माण्हू पढ़ियल आहिनि, केतिरनि खे नौकरियूं आहिनि, त यकीनन 7.5 अरब माण्हुनि जे हूंदे हिसाब सम्झ खां ॿाहिरि थी वेंदो। इन लाइ अचो त दुनिया जी सॼी आबादीअ खे 100 भाङनि यानी सैकड़नि में विरहायूं ऐं फ़र्ज़ कयूं हिन धरतीअ में सिर्फ़ 100 इंसान रहनि था, जंहिंजो मतिलबु हिकु माण्हू बराबरि 7.5 करोड़ इंसाननि जे। हाणे अचो त हिन 100 इंसाननि वारी दुनिया खे सम्झण जी कोशिश कयूं। हिन वक़्तु दुनिया में 50 औरतूं ऐं 50 मर्द रहनि था, जंहिंमां 59 माण्हू सिर्फ़ु एशिया जे मुल्कनि में रहंदड़ आहिनि, 16 माण्हू अफ्रीका में, 10 यूरोप में, 8 उत्तर अमेरिका में, 6 ॾखण अमेरिका ऐं सिर्फ़ु हिकु माण्हू ऑस्ट्रेलिया ऐं ओशियाना जे खिते में रहनि था। 100 माण्हुनि जी दुनिया में 19 माण्हू चीनी आहिनि, 18 हिंदुस्तानी, 4 अमेरिकी, 3 ब्राज़ीली, 2 रूसी ऐं 1 जर्मन माण्हू आहे। बाक़ी 53 माण्हू दुनिया जे 187 मुल्कनि में रहनि था। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि जी उमिरि जो काथो लॻाइजे त 9 माण्हुनि जी उमिरि 1 खां 4 साल आहे, 17 माण्हुनि जी उमिरि 5 खां 14 साल, 16 माण्हुनि जी उमिरि 15 खां 24 साल, ॿियनि 16 माण्हुनि जी उमिरि 25 खां 35 साल आहे, जंहिंजो मतिलबु दुनिया में 58 माण्हुनि जी उमिरि 35 साल खां बि घटि आहे। 20 माण्हुनि जी उमिरि 35 साल खां 49 सालनि जी आहे, 14 माण्हू 50 खां 64 सालनि जा आहिनि, जॾहिं त सिर्फ़ु 8 माण्हू 65 सालनि खां मथे जी ॼमार जा आहिनि। जेकॾहिं 100 माण्हुनि जी दुनिया में अक़ीदनि खे ॾिसिजे त 31 माण्हुनि जो मज़हब ईसाइत आहे, 23 माण्हू मुस्लमान आहिनि, 14 हिंदू, 7 ॿुधी मज़हब सां तालुक़ु रखनि था, 9 माण्हू ॿियनि मुख़्तलिफ़ अक़ीदनि तोड़े मज़हबनि ते यकीन रखनि था, जॾहिं त 15 माण्हू लादीन आहिनि, जेकी ख़ुदा या मज़हब ते भरवसो नथा रखनि। 100 माण्हुनि जी दुनिया में 14 माण्हू चीनी ॿोली ॻाल्हाइनि था, 13 माण्हू अंग्रेज़ी, 9 माण्हू हिंदी, 8 माण्हू स्पेनिश, 5 माण्हू अरबी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि। बाक़ी 51 माण्हू मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाइनि था। 100 माण्हुनि जी दुनिया में 86 माण्हू पढ़णु लिखणु ॼाणीनि था, जॾहिं त 14 माण्हू अणपढ़ियल आहिनि। 92 माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मुयसरु आहे ऐं 8 माण्हू ख़राबु पाणी पीअनि था। 62 माण्हू सेहतमंद आहिनि, 11 माण्हुनि में ग़िज़ाई खोट ऐं 1 माण्हू फ़ाक़ाकशीअ में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। बाक़ी 26 माण्हू थुल्हा मतारा आहिनि, जंहिंमां 8 माण्हू बेहद थुल्हा आहिनि। 21 माण्हुनि खे कुदरती आफ़तुनि खां बचण लाइ को सुठो अझो मुयसरु ई नाहे। 1 माण्हू बेघर आहे, जॾहिं त 78 माण्हुनि खे रहण लाइ सुठा घर आहिनि। 100 माण्हुनि जी दुनिया में 60 माण्हुनि वटि टॉयलेट जी सहूलियत मौजूदु आहे, जॾहिं त 40 सैकड़ो माण्हुनि वटि उहा सहूलियत मौजूदु न आहे। 54 माण्हू शहरनि में, जॾहिं त 46 माण्हू ॻोठनि में रहनि था। 91 माण्हू नौकरी या मज़दूरी कनि था, जॾहिं त 9 माण्हुनि खे को बि कमु मुयसरु ई नाहे। 100 माण्हुनि जी आबादीअ मां 1 माण्हूअ खे एड्स आहे ऐं 5 माण्हुनि ते हर साल कंहिं न कंहिं ख़तरनाक वायरस जो हमिलो थिए थो। 100 माण्हुनि जी दुनिया में 58 माण्हू शादीशुदा आहिनि ऐं 42 माण्हू गैर शादीशुदा। सरासरी तौरु औरत 29 साल ऐं मर्द 32 सालनि में शादी कंदो आहे। 15 माण्हू नशो कनि था, जॾहिं त 85 माण्हू नशो न कंदा आहिनि। सिर्फ़ु 15 माण्हुनि वटि सवारीअ लाइ पंहिंजी गाॾी आहे ऐं 85 माण्हुनि वटि पंहिंजी सवारी न आहे। 90 माण्हू साॼे हथ सां ऐं 10 माण्हू खाॿे हथ सां कमु कंदा आहिनि। 100 माण्हुनि जी दुनिया में 73 माण्हू हाई स्कूल पास आहिनि, 27 माण्हू हाई स्कूल पास न आहिनि। 7 माण्हुनि वटि कॉलेज जी डिग्री आहे,
93 माण्हुनि वटि कॉलेज जी डिग्री बि न आहे। 80 माण्हुनि वटि मोबाइल फ़ोन जी सहूलियत आहे, जॾहिं त 20 माण्हू मोबाइल फ़ोन जी सहूलियत खां महरूम आहिनि, जंहिंजो मतिलबु त माण्हुनि वटि टॉयलेट जी सहूलियत खां वधीक मोबाइल फ़ोन जी सहूलियत मौजूदु आहे। 100 माण्हुनि जी महदूद दुनिया में 42 माण्हुनि वटि इंटरनेट जी सहूलियत आहे ऐं 58 माण्हुनि वटि उहा सहूलियत मौजूदु न आहे। जेकॾहिं दुनिया में मौजूदु नाणे जी विरासत 100 माण्हुनि में कजे त 70 माण्हुनि वटि 10 लख रुपयनि खां घटि पैसो आहे। उन्हनि 70 मां 10 माण्हू अहिड़ा बि आहिनि जंहिंजी ॾिहाड़ी कमाई 200 रुपयनि खां बि घटि आहे। 21 माण्हुनि वटि 10 लख रुपयनि खां 1 करोड़ रुपयनि जेतिरी दौलत आहे। 7 माण्हुनि वटि 1 करोड़ खां 10 करोड़ रुपया मौजूदु आहिनि। 100 मां 1 माण्हू हिन वक़्तु पनाहगीर आहे, जॾहिं त 100 माण्हुनि जी महदूद दुनिया में 2 माण्हुनि जो नालो मोहम्मद आहे, जंहिंजो मतिलबु त मोहम्मद दुनिया में सभिनी खां वधीक रखियो वेंदड़ नालो आहे।